अस्सलाम वालेकुम मज़ाद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, अॼु त जीअं पंहिंजो टॉपिक आहे रिमोट सेंसिंग। त अॼु पाण हिन खे थारोली पढ़ंदासीं। जीअं तव्हांजे ज़हन में अगरि को हिन मुतलिक़ डाउट आहे या तव्हां अॻ में ऑलरेडी पढ़ी चुका आहियो, तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे या इवन तव्हां नया आहियो, ठीकु आहे, त इहो सॼो प्रोसेस जेको आहे रिमोट सेंसिंग जो तव्हांखे ख़बर पइजी वञे त रिमोट सेंसिंग हूंदी छा आहे। माण्हुनि कुझु खे लॻंदो आहे जेको सैटेलाइट रिमोट सेंसिंग आहे उहा ई सिर्फ़ु रिमोट सेंसिंग आहे, पर ईअं न आहे। हिन खे अॼु पाण थोरो डिटेल में पढ़ंदासीं जीअं पाण खे इहो टर्म जेको आहे इहो अंडरस्टैंड थी वञे। हा, रिमोट सेंसिंग खे जेकॾहिं पाण अंडरस्टैंड कयूं हुनखे, त रिमोट जो मतिलबु हूंदो आहे समथिंग विच इज़ नॉट एग्ज़ैक्टली इन कॉन्टेक्ट आर इन फिज़िकल टच। जेकी शइ तव्हांजे हथ में न हुजे, हाणे इहा आहे न की पेन पई आहे, हीअ तव्हांजी फिज़िकल टच न आहे, हीअ तव्हां खां परे आहे, हीअ तव्हां खां रिमोट थी वई। हाणे रिमोट जो मतिलबु इहो न आहे त सिर्फ़ु मतिलबु थोरो, इट कुड बी समथिंग विच इज़ स्लाइटली अवे आर वेरी अवे, ठीकु आहे। त तव्हां खां स्लाइटली थोरी परे पई हुजे या तमामु परे पई हुजे। जीअं हाणे कुझु शहरी इलाइक़ा हूंदा आहिनि, कुझु रिमोट एरियाज़ हूंदा आहिनि, रिमोट एरियाज़ हूंदा आहिनि दूर दराज़ जेके परे परे जा एरियाज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिंसां माना फिज़िकल टचिंग न हूंदी कंहिंजी, मतिलबु त परे माना उन सां तव्हांजो को मिलाप न हुजे, उनखे चइबो आहे रिमोट, ठीकु आहे। जीअं हाणे टीवी में तव्हां वटि रिमोट हूंदो आहे, तव्हां लॻाईंदा आहियो, चैनल चेंज कंदा आहियो, वॉल्यूम खे अप डाउन कंदा आहियो, ठीकु आहे। त इहो छा आहे, इहो रिमोट जे थ्रू तव्हां कयो था, इन में तव्हांजो फिज़िकल कॉन्टेक्ट न आहे। जॾहिं तव्हां टीवी में जेके बटण हूंदा आहिनि उन में वञी करे तव्हां चैनल चेंज कयो था या आवाज़ खे वधायो था या घटायो था, तॾहिं तव्हांजो फिज़िकल कॉन्टेक्ट थिए थो। रिमोट जॾहिं तव्हां यूज़ कयो था त पोइ रिमोट में तव्हांजो फिज़िकल कॉन्टेक्ट नथो थिए टीवी सां, तव्हां बेड ते वेही सोफ़े ते वेही करे हुनजा चैनल चेंज करे सघो था, ठीकु आहे। त रिमोट मतिलबु समथिंग विच इज़ नॉट एग्ज़ैक्टली इन कॉन्टेक्ट आर इन फिज़िकल कॉन्टेक्ट, ठीकु आहे। ऐं जेकी शइ तव्हां खां परे हुजे, ठीकु आहे, उहा स्लाइटली बि थी सघे थी या वेरी फार अवे बि थी सघे थी। सेंसिंग, हाणे सेंसिंग जो मतिलबु छा आहे। सेंसिंग हाणे पाण आम जेकॾहिं ॾिसूं हिनखे त पाण चवंदो यार मां हिन शइ जी सेंस वठां थो। सेंस वठां थो माना इन शइ खे सम्झां थो, इन मां इंफॉर्मेशन वठां थो, इंफॉर्मेशन कलेक्ट कयां थो, डेटा खे कलेक्ट कयां थो, इनपुट वठां थो, इहा शइ आहे छा, ठीकु आहे। त सेंसिंग जो मतिलबु हूंदो आहे गेटिंग इंफॉर्मेशन, गेटिंग डेटा या गेटिंग एनी इनपुट, ठीकु आहे। एंड डेट इनपुट कुड बी समथिंग लाइक टेम्परेचर, प्रेशर, फोटोग्राफ, तव्हां तस्वीर कढंदा आहियो न, इहो बि हिकु सेंसिंग आहे, ठीकु आहे। टेम्परेचर जे बारे में तव्हांखे मालूमात मिले थी, प्रेशर जे बारे में तव्हां मालूमात वठो था, माना कंहिं बि शइ जे बारे में तव्हां इंफॉर्मेशन वठो था, उनखे छा चइबो आहे, सेंसिंग। सेंसिंग माना इंफॉर्मेशन वठणु, ठीकु आहे, मालूमात कठी करणु, सही आहे आम सिंधी में। हाणे जेकॾहिं तव्हां हिन टर्म ते ॾिसो त हिन खे माण्हू सिर्फ़ु यूज़ कंदा आहिनि, जीअं शुरू में मां तव्हांखे चई आहियां त इन टेक्नोलॉजी जे बारे में माण्हू इहो चवंदा आहिनि त इहा सैटेलाइट रिमोट टेक्नोलॉजी आहे। त जेकी सैटेलाइट जे थ्रू पाण रिमोट सेंसिंग कयूं था उहा ई सिर्फ़ु रिमोट सेंसिंग आहे। त ईअं बिल्कुलु न आहे, ठीकु आहे। उनखे तव्हां सेंसर स्ट्रिक्ट रिमोट सेंसिंग चई सघो था, उहो छो त शुरूआति में जॾहिं इहा टेक्नोलॉजी शुरू थी वई त प्राइमरली तौर ते उतां ई शुरू थी, ठीकु आहे, सैटेलाइट रिमोट सेंसिंग ताईं शुरू थी। पर जेकॾहिं इनखे तव्हां हिकु ब्रॉडर स्पेक्ट्रम में ॾिसो हिन वर्ड खे, त ॿियूं इलाही शयूं बि अची सघनि थियूं हिन जे अंदरि, जीअं सोनोग्राम आहे, ठीकु आहे, मेडिकल इमेजिंग हूंदी आहे, तव्हांजी ब्रेन जी इमेजिंग ठहंदी आहे जेकी फिज़िकल टच खां न थींदी आहे। इवन एक्सरेज़ ॾिसो तव्हां, ठीकु आहे, एक्सरेज़, मेडिकल इमेजिंग, सोनोग्राम, इहे सॼा छा आहिनि, इहे बि रिमोट सेंसिंग जी हिकिड़ी क़िस्म आहे, ठीकु आहे। इहे बि रिमोट सेंसिंग जे अंदरि अचनि था, छो त इन में तव्हां डेटा खे कलेक्ट कयो था। एक्सरे में तव्हां डेटा कलेक्ट कंदा न अंदरि जी, पर हुनखे तव्हां फिज़िकल कॉन्टेक्ट न वेंदा, ठीकु आहे, मथां एक्सरे मशीन हूंदा, उहो तव्हांखे डेटा कलेक्ट करे ॾींदी आहे, फिज़िकल कॉन्टेक्ट में तव्हां वञो नथा। त मतिलबु त अहिड़ी शइ, अहिड़ी इंफॉर्मेशन तव्हां कलेक्ट कयो जंहिंमें तव्हांजो फिज़िकल कॉन्टेक्ट न हुजे, सही आहे। हूअं बि जेकॾहिं पाण जी रिमोट सेंसिंग जी जेकी बुकिश डेफिनेशन आहे उनखे जेकॾहिं ॾिसूं त उन उहा आहे त अ प्रोसेस ऑफ मेजरमेंट आर एक्विज़िशन ऑफ इंफॉर्मेशन ऑफ सम प्रॉपर्टी या सम ऑब्जेक्ट या सम फिनोमिना, ठीकु आहे, बाय रिकॉर्डिंग डिवाइस। हिकु रिकॉर्डिंग डिवाइस जे थ्रू पाण मेयर कयूं या एक्यूज़ेट कयूं या पाण कंहिं बि प्रॉपर्टी, ऑब्जेक्ट या कंहिं बि फिनोमिना जे बारे में हिकु रिकॉर्डिंग डिवाइस जे थ्रू इंफॉर्मेशन खे कलेक्ट कयूं बाय नॉट इन फिज़िकल कॉन्टेक्ट या नॉट इन इंटीमेट कॉन्टेक्ट, ठीकु आहे। उन ऑब्जेक्ट सां इंटीमेट कॉन्टेक्ट पंहिंजो न हुजे, फिज़िकल कॉन्टेक्ट न हुजे, त उनखे पाण छा चवंदा आहियूं, रिमोट सेंसिंग चवंदा आहियूं, सही आहे। ऐसी हीअ ॻाल्हि क्लियर थी वई, तव्हांखे हाणे हिन में डाउट न थियणु घुरिजे त रिमोट सेंसिंग जो मतिलबु सिर्फ़ु सैटेलाइट रिमोट सेंसिंग न हूंदी,
इन रिमोट सेंसिंग जो मतिलबु आहे त कया बि डेटा तव्हां कलेक्ट कयो विदाउट फिज़िकल टच, ठीकु आहे, बाए रिकॉर्डिंग डिवाइस, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं पाण इहो ॾिसूं त हिन रिमोट सेंसिंग जेको आहे इहो फस्ट ट्रम्प कॉइन कंहिं कयो त इहो 1950 में कॉइन बाए, इहा हिकिड़ी लेडी हुई जंहिंजो नालो मिस एल्विन एल पीरिट, या US ऑफिशियल ऑफ नेवल स्टाफ में या नेवल रिसर्च में हिकु ऑफिसर हुई जंहिं इन कॉइन इन ट्रम्प खे जेको आहे सो फर्स्टली यूज़ कयो। ठीकु आहे, US नेवल रिसर्च ऑफिसर, ही MCQ अची सघे थो इन 1950, ठीकु आहे। 1950s में जेको आहे सो फस्ट टाइम मिस एल्विन इन ट्रम्प खे यूज़ कयो, ऐं हुन जॾहिं यूज़ कयो त हुन इहो चयो त साइंस एंड आर्ट ऑफ आइडेंटिफाइंग ऑब्ज़र्विंग एंड मेयरिंग एन ऑब्जेक्ट विदाउट कमिंग इन टू डायरेक्ट कॉन्टेक्ट विथ इट, त डायरेक्ट कॉन्टेक्ट न अचो, माना हिन शइ खे टच करण खां अलावा जेकॾहिं तव्हां हुन मां डेटा खे कलेक्ट कयो था त हुनखे रिमोट सेंसिंग चयो वेंदो आहे, सही आहे। हा, रिमोट सेंसिंग खे हूअं त तव्हांखे ॿुधायमि त सोनोग्राम थी वियो, मेडिकल इमेजिंग थी वई, एक्सरेस थी वियूं, अहिड़ा डिफरेंट टाइप्स आहिनि, उन सॼा रिमोट सेंसिंग में अचंदो आहे, जंहिं घर में जेको तव्हां TV रिमोट जे थ्रू चैनल चेंज कयो था। पर जेकी पाण जे पेपर में ईंदी आहे शइ, उहा हमेशह सैटेलाइट रिमोट सेंसिंग ते ईंदी आहे। त पाण अॼु कोशिशि कंदासीं त सैटेलाइट रिमोट सेंसिंग खे पाण सही तरीक़े सां गो थ्रू कयूं त जीअं पाण खे उहा शइ क्लियर थी वञे। हाणे अॻे में पाण पढ़ी आया आहियूं, लेट्स सपोज़ ही सिजु आहे पंहिंजो, ठीकु आहे। हाणे सिज में मां तव्हांखे चयो जॾहिं मां इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन पढ़ी हुईसीं EMR, त हुन में हिकिड़ो क़िस्म मां तव्हांखे ॾिनो त इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन मां हिकिड़ी क़िस्म आहे जेके सिज मां रेडिएशन्स ईंदियूं आहिनि। हूअं त मां तव्हांखे चयो त उहे EMR जेको आहे इलाही क़िस्म जी थी सघंदियूं, पर जॾहिं सिज मां जेके रेडिएशन ईंदियूं आहिनि, इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन जंहिंखे पाण चवंदा आहियूं, इहे जॾहिं ईंदियूं आहिनि ज़मीन ते टकराइबियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं जॾहिं हू ज़मीन ते टकराइजंदियूं, जेकॾहिं पाण हीअ ॾिसूं, हीअ सरफेस आहे अर्थ जो, ठीकु आहे, हीअ ज़मीन ते टकराइजंदियूं, हिते पूल आहे, ठीकु आहे, हिते समथिंग फॉरेस्ट आहे या प्लांट आहे, ठीकु आहे, हे जेके हिते टकराइजंदियूं, हिते को घरु आहे, बिल्डिंग आहे, ठीकु आहे, बिल्डिंग आहे, हिन में टकराइजंदियूं, ठीकु आहे। जॾहिं इहे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन टकराइबियूं आहिनि, हाणे इन इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन में इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम्स हूंदा आहिनि। हाणे जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम्स हूंदा आहिनि, ऐं जॾहिं स्पेक्ट्रम खे पाण पढ़ंदासीं, पोइ डिटेल में पाण इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम खे पढ़ंदासीं, त इहे स्पेक्ट्रम में 7 टाइप जी हूंदियूं आहिनि। नंबर 1 ते ईंदी आहे गामा रेज़, ठीकु आहे, गामा रेज़ खां पोइ ईंदी आहे एक्सरेज़, इहो पाण हुन टॉपिक में पोएं में पढ़ी पिया आहियूं। UV ईंदी आहे अल्ट्रावायलेट रेडिएशन्स, पोइ विज़िबल, हाणे विज़िबल लाइट्स खे तव्हां ईअं सम्झो जेके पाण खे लाइट्स नज़र ईंदियूं आहिनि, ठीकु आहे। हे वाइबोर बि अची सघे थो, VR, ठीकु आहे। वाइबोर मतिलबु उहे 7 कलर जेके रेम्बो जा कलर हूंदा आहिनि, जेके पाण खे इन विज़िबल लाइट्स में हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ इंफ्रारेड, माइक्रोवेव, ठीकु आहे, वो रेडियो वेव, ठीकु आहे। पाण पढ़ी आया त जंहिंजी फ्रीक्वेंसी जेतिरी लॉन्ग हूंदी, ठीकु आहे, जंहिंजी वेव लेंथ जेतिरी घटि हूंदी, ठीकु आहे, जंहिंजी लॉन्ग हूंदी उनजी फ्रीक्वेंसी ओतिरी घटि हूंदी, ठीकु आहे, जंहिंजी वधीक हूंदी उनजी फ्रीक्वेंसी ओतिरी वधीक हूंदी। इहे पोइ टॉपिक में पाण खे क्लियर करे आया आहियूं। पोइ जॾहिं इहे इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन ईंदियूं आहिनि, ठीकु आहे, हे पूल आहे सम्झो, ठीकु आहे, हे प्लांट आहे, ठीकु आहे, हीअ बिल्डिंग आहे, जॾहिं हिननि शयुनि ते इहे टकराइबी आहे या इवन ज़मीन ते, त कुझु हिन मां जेको आहे सो एब्ज़ॉर्ब कंदियूं आहिनि, ठीकु आहे, कुझु जेको आहे सो रिफ्लेक्ट कंदियूं आहिनि वापसि। इहे पाण पोइ टॉपिक्स में पढ़ी आया आहियूं। जॾहिं हीअ रिफ्लेक्ट कंदियूं आहिनि त हिते जेको सैटेलाइट आहे, ठीकु आहे, हीअ सम्झो सैटेलाइट आहे, ठीकु आहे। सैटेलाइट कुझु हीअं थींदो आहे, बसि हिकु हथ मोबाइल आहे, ॿिए हथ सां लिखूं पिया त थोरो हिनखे डाइजेस्ट कजो सही। जॾहिं हीअ वापसि अची करे हिन में टकराइबियूं आहिनि, त भई छा कंदो आहे त इन रेडिएशन मां जेको आहे सो इंफॉर्मेशन खे कलेक्ट कंदो आहे। इंफॉर्मेशन कलेक्ट करे हे वापसि मोकिलींदो आहे किथे, हेठि ज़मीन ते। ऐं ज़मीन ते छा हूंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा वॾा वॾा ईअं डिश एंटीनास हूंदियूं, ठीकु आहे। उहे छा आहिनि, इहे रिसीविंग स्टेशन्स पाण खे चवंदा आहियूं। रिसीविंग स्टेशन्स में उहा डेटा कलेक्ट थींदी आहे, ठीकु आहे।
जॾहिं बि अल्ट्रामैग्नेटिक रेडिएशन, ठीकु आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन सॉरी, जेके रेडिएशन्स ईंदियूं आहिनि जॾहिं उहे पूल में टकराइबियूं, जॾहिं पाणी में टकराइनि त पाणी सभ खां वधीक एब्ज़ॉर्ब कंदो आहे, रिफ्लेक्ट कंदो आहे सॉरी, त उहे रिफ्लेक्ट थींदियूं आहिनि। कुझु प्लांट्स उनखे एब्ज़ॉर्ब करे रिफ्लेक्ट कंदो आहे, कुझु बिल्डिंग्स या धरती आम जेकी हूंदी आहे, ज़मीन खुली पई हूंदी आहे, उनखे रिफ्लेक्ट कंदी आहे। उहे जॾहिं वेंदियूं आहिनि त उहे सैटेलाइट उन मां इंफॉर्मेशन कलेक्ट कंदो आहे। उहो इंफॉर्मेशन उहा कलेक्ट करे उहो किथे ॾींदो आहे, हिते रिसीविंग स्टेशन खे। रिसीविंग स्टेशन में जेकी डेटा ईंदी आहे उन में नंबर 1 जेको प्रोसेस थींदो आहे, उहो उन डेटा खे प्रोसेस कंदी आहे, ठीकु आहे, प्रोसेस कंदी आहे, उन खां पोइ एनालाइज़ कंदी आहे, ठीकु आहे, उन खां पोइ उनजी एप्लीकेशन थींदी आहे उन डेटा जी। ही टे जेके आहिनि सो हिते अमल थींदा आहिनि रिसीविंग स्टेशन्स में, ठीकु आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो त जेकी सैटेलाइट रिमोट सेंसिंग थींदी आहे उन में जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन या ईअं सम्झो तव्हां रेज़ जेके ईंदा आहिनि, ठीकु आहे, जेके सिज में ईंदा आहिनि, जेके ज़मीन ते टकराइबा आहिनि, उहे ज़मीन मां जॾहिं वापसि वेंदा आहिनि त उनखे सैटेलाइट जेके रिफ्लेक्ट थी वेंदा आहिनि, हिकिड़ा रिफ्लेक्ट बि थींदा आहिनि, ॿिया ख़ुदि जेको आहे सो पाणी मां, प्लांट्स मां, धरती मां या खुलियल जेकी ज़मीन उन मां या बिल्डिंग मां इमिट बि थींदा आहिनि, ठीकु आहे। रिफ्लेक्टेड बि थी सघंदा, इमिटेड एनर्जी बि थी सघंदी। जेकी एनर्जी खे रिफ्लेक्ट कनि था या इमिट कनि था, उहा सैटेलाइट उनखे गैदर करे इंफॉर्मेशन उहा वापसि मोकिले थो रिसीविंग स्टेशन। हा, रिसीविंग स्टेशन में जॾहिं उहा अचे थी त उहा प्रोसेस थिए थी पहिरियों, प्रोसेस थियण खां पोइ उन डेटा ते एनालाइसिस कयो थो वञे, उन खां पोइ उनजी एप्लीकेशन थींदी आहे, ठीकु आहे। हाणे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां ॾिसो ग्लेशियर जेको आहे सो उहो मेल्ट थियनि पिया, ठीकु आहे, या डिफॉरेस्ट्रेशन थिए पई, या जेको आहे सो तव्हांखे हिकु मथां नासा जे तरफ़ां हिकु इमेज मिलंदी आहे त फलाण जॻह ते जेको आहे सो इलाही जेको आहे सो डिफॉरेस्ट्रेशन थी वई आहे, जंहिंजे करे नुक़सानात थियनि था। हाणे इहा डेटा सॼी केरु कलेक्ट कंदो आहे? सैटेलाइट कलेक्ट करे रिसीविंग स्टेशन खे ॾींदो आहे, रिसीविंग स्टेशन हुनखे प्रोसेस कंदी, एनालाइज़ कंदी आहे, उन खां पोइ ई उनजी एप्लीकेशन थींदी आहे, सही आहे। त इहे थींदो आहे सैटेलाइट रिमोट सेंसिंग। हाणे आई थिंक हिन ई तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। उन खां पोइ हाणे हीअ जेकी रिमोट सेंसिंग हूंदी आहे सैटेलाइट या ॿी, इहा 2 क़िस्मनि जी हूंदी आहे, ठीकु आहे। क्लासिफिकेशन जेकॾहिं पाण जी कयूं, क्लासिफिकेशन ऑफ रिमोट सेंसिंग, नंबर 1 ते हूंदी आहे एक्टिव सेंसिंग, एक्टिव रिमोट सेंसिंग एंड पैसिव रिमोट। हाणे एक्टिव रिमोट सेंसिंग छा हूंदी आहे? एक्टिव रिमोट सेंसिंग में जेको सेंसर हूंदो आहे, ठीकु आहे न, उन में ई सोर्स ऑफ इल्यूमिनेशन हूंदी आहे या सोर्स ऑफ एनर्जी हूंदो आहे। लेट सपोज़ तव्हां सभिनि वटि अॼुकल्ह मोबाइल जो दौरु आहे, ठीकु आहे, डिजिटल दौरु आहे, तव्हां वटि मोबाइल आहे, ठीकु आहे, या डिजिटल कैमरा आहे। हाणे उन में छा हूंदी आहे? फ्लैश हूंदी आहे। जॾहिं बि तव्हां कंहिं ऑब्जेक्ट ते उहा तस्वीर कढंदा हो, फ्लैश ऑन करे, अंधेरो हूंदो आहे, त उहा फ्लैश जॾहिं उन ते किरंदी आहे, ठीकु आहे न, जॾहिं उहा फ्लैश उन ते किरंदी आहे त उहा रिफ्लेक्ट कंदी आहे ऑब्जेक्ट खे, ठीकु आहे। पोइ कैमरा छा कंदी आहे? उन पिक्चर खे रिकॉर्ड करे वठंदी आहे, ठीकु आहे। इन केस में छा थींदो आहे? जेकी कैमरा हूंदी आहे उहा पाण जेको आहे सो सोर्स ऑफ इल्यूमिनेशन खे या सोर्स ऑफ एनर्जी खे कैरी करे थी। जेको फ्लैश आहे उहो लॻे थो ऐं उहा तस्वीर खे वठे थी। मतिलबु एक्टिव रिमोट सेंसिंग उहा हूंदी आहे जंहिंमें सोर्स ऑफ एनर्जी या सोर्स ऑफ इल्यूमिनेशन मतिलबु रोशनी, लाइटनिंग, ठीकु आहे, उहा ऑब्जेक्ट जेको आहे उहो पाण कैरी करे, सेंसर जेको उहो पाण कैरी करे, ठीकु आहे। जीअं तव्हांखे फ्लैश जो ॾिनो, अंधेरो हूंदो आहे, तव्हां जॾहिं उहो लाइट ॿारींदा आहियो, तस्वीर कढंदा, फ्लैश ऑन करे, त उहो ऑब्जेक्ट जॾहिं किरंदी आहे त कैमरा छा कंदी आहे? उनखे रिकॉर्ड करे वठंदी आहे उन पिक्चर खे, ठीकु आहे। ऐं इन केस में छा थींदो आहे? जेकी कैमरा हूंदी आहे उहा कैरिंग कंदी आहे, कैरी करे थी, छा थी कैरी करे? सोर्स ऑफ इल्यूमिनेशन खे, सोर्स ऑफ एनर्जी खे, ठीकु आहे। इहो थी वियो एक्टिव, ठीकु आहे। पैसिव छा आहे? हाणे पैसिव में ॾिसो, हीअ मोबाइल आहे, ठीकु आहे, लेट सपोज़, हीअ तमामु आसान एग्ज़ाम्पल आहे तव्हांखे सम्झण लाइ। हाणे मोबाइल में तव्हां ॾिसो त हीअ मां वीडियो रिकॉर्ड कयां पियो, ठीकु आहे। हाणे वीडियो रिकॉर्ड करण में मोबाइल जी फ्लैश बंदि आहे, ठीकु आहे, त मतिलबु मोबाइल जेकी वीडियो रिकॉर्ड करे थी, इहा कैरी नथी करे सोर्स एज़ ख़ुदि। हीअ जेकॾहिं मुंहिंजे मथां LED बल्ब ॿरे पियो, इहो मां बंदि करे छॾियां त तव्हांखे हीअ वीडियो रिकॉर्ड न थींदो, ठीकु आहे। त हिन में जेको सोर्स हुजे, ठीकु आहे, डायरेक्ट सोर्स, उहो कैरी नथी करे मोबाइल, सही आहे। त हीअ छा थी वई? हीअ पैसिव सोर्स, पैसिव जेको आहे सो रिमोट सेंसिंग थी वई, सही आहे। हीअ वीडियो रिकॉर्ड घणो पियो थिए, इन करे नेक्स्ट हिन जो पार्ट ठाहींदो, हुन में तव्हांखे वधीक आसानी सां सम्झ ईंदो।